يا فتاه يا فتاه يا فتاه سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا اللهم تب علينا إنك أنت التواب سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين برحمتك يا رب. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه. سلموا يا قوم بل صلوا على صدر الأمين
मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मशाइख उज़ाम व उलमाए किराम ऐं बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तो, अव्हां जे आॾो क़ुरान मजीद जूं आयतूं सगोरियूं मूं तिलावत कयूं आहिनि, जंहिंजे बारे में अव्हां जे आॾो मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि जेके तव्हांखे गौर सां ॿुधणा आहिनि। दुआ फरमायो अल्लाह ताला जल जलालू अमन वालू शाल तव्हांजे प्यारे हबीब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला जल जलालू अमन वालू शाल उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सभ खां अव्वल तिलावत कयल आयतुनि सगोरनि जो तर्जुमो अव्हां जे ख़िदमत में मां अर्ज़ कयां थो, उहो ॿुधो। उन खां बाद में कोशिश कंदुसि उन्हनि जे मुख़्तसर तफ़सीर बयान करण जी। शाल रब तबारक व ताला तव्हां असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। तर्जुमे ॿुधण खां अॻु में तव्हां जे ख़िदमत में गुज़ारिशात मोहब्बत ज़ौक़ शौक़ ऐं बुलंद आवाज़ सां प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू फरमायो, ऐ ईमान वारो, मुसीबत ऐं ॾुख जे वक़्त में अव्हां नमाज़ खां ऐं सब्र खां मदद वठो। जेकॾहिं तव्हां जे मथां को ॾुखियो वक़्तु अची वञे, इम्तिहान जो टाइम अची वञे, त अव्हां उन इम्तिहान वारी हालत में नमाज़ खां ऐं सब्र खां मदद वठो। अॻिते अल्लाह ताला वाइदो फरमाए थो, इन्नल्लाह मअस्साबिरीन। बेशक अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जी मदद सब्र करण वारनि सां गॾु आहे। इहा पहिरीं आयत जेका मुतिलावत कई। ॿी आयत में अल्लाह ताला इरशाद फरमायो, वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात। जेके शख्स अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जे राह में शहीद कया विया आहिनि, उन्हनि खे अव्हां मुअल न चइजो, बल अहयाउन, बलक उहे जीअरा आहिनि, वलाकिन ला तशउरून। पर अव्हां खे उन्हनि जे हयातीअ जी ख़बर कान्हे का, शूर कोन्हे को, सम्झ कान्हे का, अव्हां खे को पतो कोन्हे को त उहे कीअं जहिड़ा आहिनि। मां अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां खे अमर थो फरमायां, तव्हां इन्हनि खे मुअल न चइजो। इहे आयतूं आहिनि जंहिंजो तर्जुमो तव्हां ॿुधो। हाणे इन ॿिन्हीअ जी थोरी तशरीह मां तव्हां जे ख़िदमत में अर्ज़ कयां। अव्वल पहिरीं आयत अल्लाह ताला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह। ऐ ईमान वारो, नमाज़ खां ऐं सब्र खां मदद घुरो।
अवा गौर कयो त रब जी ज़ात बाबरकात न आयत करीमा ईमान वारनि खे ईमान वारो सॼो आहे। कंहिंखे अल्लाह ताला ईमान वारो सॼो आहे। ईमान ॾाढे ॻाल्हायो, अवां बि शायदि मूं वांगुरु थकिजी पिया आहियो न? छो भला कहिड़ी महिल वेठा आहियो? हाफ़िज़ साहब अनाउंसमेंट कई पे न त असांजा मुखालिफ़ दुश्मन चाल चलंदा आहिनि, टे पहरी खां जलसो शुरू कंदा आहिनि। तव्हां वरी वॾे असुर खां शुरू कजो। वरी साईं फतवाऊं कजो त साईं अॻे नाराज़ थी वियो, हाणे ख़ुदा करे नाराज़ न थी वञे। हेड़ा ख़ुशामदड़ा हूंदा त पोइ असां छो नाराज़ थींदासीं? तव्हां ॿुधायो थींदासीं नाराज़? पॉलिसी बाज़ी, पलस्तर, रंग, रोगन, छो नाराज़ थींदासीं? आवाज़ असुल कोन थींदासीं। केरु थो चवे त को नाराज़ केरु थी वियो आहे? ऐं नाराज़ थी वियोसि छा? साईं गुल हसन खां पुछो, जहिड़े जागत जे मथां कूड़ो सो बि मुंहं ते। ॿिनि माण्हुनि खां ख़ुदा बचाए, हिकिड़ो जेको दरिया जे परी बीर बि गारियूं ॾे, ॿियो जेको मुंहं ते कूड़ो हणे। आहे या न आहे? अबा हाणे दरिया जे परी बीर बीठो आहे, गारियूं बीठो, हुनखे छा कयो? ऐं ॿियो वरी हाफ़िज़ साहब हिकिड़ो मुंहं ते बीठो फहकाए। मूंखे त यार इहो ॾाह ईंदो अथव ॻाल्हाइण, चओ त ॻाल्हायां न त न ॻाल्हायां। सलाह शई ॿुधंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों अजीजो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ईमान वारनि खे फरमाए थो, ऐं ईमान वारो कंहिंखे थो फरमाए? ॾाढे चो, ॾाढे ॻाल्हायो, ॾाढे ॻाल्हायो। उनखे अल्लाह ताला छा थो चवे? ऐं ईमान वारो। ईमान वारे खे छा चइबो? ईमान वारो। असांजे मुस्लमाननि में हिकिड़ी आदत थी वई आहे, अब्बा काफ़र खे बि काफ़र न चओ, काफ़र खे बि काफ़र न चइजो। छो? अब अलाए मता मुस्लमान थिए। अब जॾहिं थियो त पोइ कोन चवंदासीं। जॾहिं मुस्लमान थियो त कोन चवंदासीं, पर जे काफ़र आहे त चऊंसीं या न? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो पाक कलाम फरमाए थो, कुल या अय्युहल काफ़िरून ला अअबुदु मा तअबुदून वला अंतुम आबिदून मा अअबुदु। ऐ मुंहिंजा प्यारा महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां अल्लाह जी ज़ात बाबरकातो खे हुकुम थो फरमाया त काफ़रनि खे चई ॾे, ऐ काफ़िरो, कुल फरमाए या अय्युहल काफ़िरून, ऐ काफ़िरो। अवां क़ुरान मजीद में पढ़ो, अल्लाह ताला अहले किताब खे अहले किताब सॼो आहे, ईमान वारनि खे अल्लाह ताला ईमान वारो सॼो आहे, मोमिननि खे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात मोमिन सॼो आहे, मुनाफ़िक़नि खे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात मुनाफ़िक़ सॼो आहे। इज़ा जाअकल मुनाफ़िक़ून क़ालू नशहदु इन्नका लरसूलुल्लाह। मुंहिंजा प्यारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं वक़्तु तो वटि मुनाफ़िक़ अचनि था ऐं तोखे अची चवनि था असां शाहिदी था ॾियूं तूं अल्लाह जो रसूल आहे, हिते ॾिसो त रब करीम जी ज़ात मुनाफ़िक़नि खे मुनाफ़िक़ सॼो आहे, काफ़िरनि खे ख़ुदा ताला काफ़िर सॼो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ईमान वारनि खे ईमान सॼो ईमान वारो सॼो आहे। असांखे अल्लाह जो क़ुरान चवे थो, जेको जहिड़ो हुजे तंहिंखे तहिड़ो चइजे। ऐं सुन्नियो भींग त ईअं कई अथव न, अक़ीदा ईमान पंहिंजा ईअं त ॿियोड़ा अथव ख़राब त ईअं कया अथव न, अब्बा कंहिंखे न चओ, न चओ कंहिंखे बि गुज़ारे। और मुंहिंजा मिठड़ा भाउ
सुन्नी के सुन्नी चइबो, शिये के शियो चइबो, वहाबी के वहाबी चइबो, कादियानी के कादियानी चइबो, ईसाई के ईसाई चइबो, यहूदी के यहूदी चइबो, मुनाफिक के मुनाफिक चइबो, बरोच के बरोच चइबो, समाट के समाट चइबो, सैयद के सैयद चइबो, पीर के पीर चइबो, सुन्नी के मुसलमान भाइबो, बद मज़हब के काफ़िर चवणो असांजो फर्ज़ आहे। जेकॾहिं न चवंदे त तुंहिंजो ईमान कोन बचंदो, मुसलमान पंहिंजो ईमान बचाइणो थी जेको जहिड़ो आहे तंहिंखे चवणो पवंदी। नारा बस, नारा बस। दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो, जेको जहिड़ो हुजे तंहिंखे तहिड़ो चओ। नबी करीम जी ज़ात बाबरकात छो था फरमाइनि, मन रआ मिनकुम मुनकिरन फलयुग़य्यिरहु बियदिही व इल्लम यस्तति फबिलिसानिही व इल्लम यस्तति फबिक़ल्बिही हाज़ा हुवा अज़अफ़ुल ईमान। औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, अवां मां जेकॾहिं को बि माण्हू का बुराई ॾिसे उनखे हथ सां रोके, हथ सां नथा रोके सघो त ज़बान सां रोकियो, ज़बान सां नथा रोके सघो त दिलि में बुरो समझी, वला तक़उद बाद ज़िक्रा मअल क़ौमि ज़ालिमीन। उहा महफ़िली मटे वञ, उन्ही कचहरीअ खे ई छॾे वञ, उन जमात मथां ई हलियो वञ। वला तरकनू इलल लज़ीन ज़लमू फतमस्सकुमुन नार। जेकॾहिं तव्हां ज़ालिमनि ॾे लाड़ो कंदव, उन्हनि सां थोरी बि रिआयत कंदव, ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो तव्हांखे अल्लाह जे जहन्नम जी बाहि छुहंदी, अव्हांखे दोज़ख जी बाहि जलाए छॾंदी। मुनाफ़िकी वारो कमु मुस्लमान जो न हूंदो आहे। अॼुकल्ह इन जे करे त बुराई वधी वई आहे, जो असां सां बि पूरो त हुन सां बि पूरो, जाथे देगड़ो भत जो चढ़ियो ताथे तूं तयारु आहे। जे सिद्दीक़ अकबर खे गारियूं मिलनि, ॻाढ़ो ॿोड़ मिलई, भत मिलई, त बि सुन्नी हुते बीठो आहे। जे मुंहिंजा प्यारा दोस्त इमामनि जी गिला थे, भत मिलई त उन जॻह ते बीठो आहे। जे आल बैत जी गिला थे, भत मिलई त उते बीठो आहे। जे औलिया अल्लाह जी गिला थे, नबी करीम जे नूरानियत जो इनकार थे, हुज़ूर जे इल्म ग़ैब जो इनकार थे, वहाबिन जो प्रोग्राम हुजे, ॻाढ़ो ॿोड़ ऐं भत हुजे, त उन जॻह ते तूं महफ़िल में वेठो आहे। आहीं रबड़ जो ठहियल जाथे छिक ताथे पूरो छॾ त वरी साॻी जाइ थो वञी उठे। कुछ गैरत धार खुदा जे वास्ते, कुछ गैरत धार। पंहिंजे पाण खे हिकिड़े पासे कर, दुरंगी छोड़ दे, यक रंग हो जा, सरासर मूम हो या संग हो जा। ये बिचा पिड़ाई छॾे ॾे, हिकिड़े पासे थी वञ, या त पत्थर थी या त मेड़ थी, अधु मेड़ अधु पत्थर, अधु हेड़ी अधु हुअ ॻाल्हि। इन मां कमु कोन हलंदई। ख़ुदा जो कसम आहे, ॿिनि ॿेड़ियुनि में चढ़ंदे हिकिड़ी ॿेड़ी हेॾे वेंदई, ॿी हेॾे वेंदई, तूं चुप दरिया में थी वेंदे, कढण वारो हूंदो ई कोन को। यकदर बगीर महकुम बगीर, हिकिड़ो दर वठ, मज़बूत वठ। जेकॾहिं सुन्नी आहे त सचो सुन्नी थी ॾेखार, अहिड़ो सुन्नी थी ॾेखार, ख़ुदा जो कसम आहे, जो बद मज़हब तुंहिंजे अख में कटर जे बराबरि हुजे। जाथे काथे पूरो, बोतल में पूरो, चांहि में पूरो, ॿोड़ ते पूरो, भत ते पूरो, हर ॻाल्हि में पूरो। जंहिं जाइ ते लॻो पिया तुंहिंजे ईमान खे थियो छा आहे। ओ ख़ुदारा ख़ुदारा ख़ुदारा, पंहिंजे ईमान जी सलामती घुर। मुजादा आख़िरी दौर आहे, ख़बर न आहे दुम कॾहिं था कंहिंजा पूरा थियनि। तंहिंजे करे मां तुंहिंजी ख़िदमत में गुज़ारिश थो कयां अदब एहतराम सां, त सचो सुन्नी, सचो मुसलमान थी ॾेखार, अदब एहतराम वारो थी ॾेखार, अहिड़ो थी ॾेखार जहिड़ो भिटाई साहिब सोणे ॾस ॾिनो आहे। फरमाए तो दूर तन्हीअ खां लॾे, दूर तन्हीअ खां लॾे, जंहिंजी नाहे मड़ मली रॾे, पखा तल पातिल खां परे परां अॾे। हाणे छा तन्हीअ जी छॾी, जेके धना रहूं धार चरनि। असांजे नवाबशाह शहर में जामिया मस्जिद जो ख़तीब हो हज़रत मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी। दरवेश हो, अहलुल्लाह शख्स हो, न पासपोर्ट ठाराईंदो हो, न टिकेट वठंदो हो। 12 महीनो फ्री हज जो मौसम ईंदी ही त को पिंडी खां टिकेट खयो अचे, को कराची खां अचे,
को मुल्तान खां अचे, को लाहौर खां अचे, अची अर्ज़ कंदा मोहम्मद हाशिम रात असांखे रसूल करीम ज़ियारत कराई आहे, हुक्म फरमायो त मोहम्मद हाशिम खे हज ते मोकिलियो। टिकेटूं ठहरान, पासपोर्ट ठहरान, मुजादा वीज़ा उहे लॻाइनि, पंहिंजे गाॾियुनि में खणी जहाज़ में चाढ़े मुस्तफ़ा ॾे रवानो करवाइनि। उन बुज़ुर्ग जो वाक़ियो आहे, बुज़ुर्ग पाण ॻाल्हि कई, पाण फरमाइनि था त पिंडीअ जो मशहूर वहाबी मौलवी हो गुलाम खान, वॾो गुस्ताख ऐं बेअदब हो, जंहिं तक़रीर जे दौरान हज़रत जनाब पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जी दुबईअ जे शहर में गुस्ताखी कई, स्टेज ते ख़ुदा ताला हुनखे दौरो विधो, बेहोश थी किरियो, ज़ुबान हेॾी ॿाहिरि निकिरी आयसि। 2.5 कलाक फतकी 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 मरियो, मरण खां पोइ शकिल ई हुनजी फिरी वई, अहिड़ी गंदी शक्ल थी वई जो डॉक्टर हुनखे बंदि करे मथां लेबल लॻाए छॾियो त मुहांडो ॾिसण जो लाइक़ ई कोन्हे। बिना कफन जे, बिना गुस्ल जे, बिना मुंहं ॾिसण जे हुन जा हज़ारे मुरीद हा, पर कंहिंखे मुंहुं कोन ॾेखारियो, ईअं दॿा लट करे कब्र में पूरे छॾियोसि। ॾिसण जहिड़ो ई न रहियो। उहो गुलामुल्लाह नवाब शाह जे शहर में आयो, तक़रीर ते वहाबुनि हुनखे घुरायो। मौलाना मोहम्मद हाशिम रहमतुल्लाह अलैह जामे मस्जिद जा पेशमाम हा। पाण बुज़ुर्ग फरमाइनि पिया त मूंखे ख़्यालु थियो त वहाबिन जो वॾो मौलवी थो सॾाए, हिन जी तक़रीर त ॿुधां, चवे छा थो। महफ़िल में कोन वियो, जलसे में कोन वियो, वाइज़ में कोन वियो, पंहिंजे मदरसे जे छत जे मथां कुर्सी रखी लाउड स्पीकर ते आवाज़ पे आयो, तक़रीर ॿुधई। पर मौलाना साहब हुनजी तक़रीर अध कलाक बि ॿुधी न सघिया। एॾो बेअदब हो, एॾो गुस्ताख हो, अहिड़ा त गंदा लफ़्ज़ महबूबन करीमन जे शान में ॻाल्हायई, औलिया अल्लाह जे शान में ॻाल्हायई, जो मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी रहमतुल्लाह अलैह बर्दाश्त करे कोन सघिया। अध कलाक खां पोइ पंहिंजे मदरसे तां लही आया, पंहिंजे कमरे में सुम्ही पिया, पर सारी राति परेशानी में गुज़ारियूं। हे छा चयईं, छो थो कीअं चवे, ॾाढो हुनखे ॾुख थियो आहे। मोहम्मद हाशिम उहो मोहम्मद हाशिम हो जंहिंखे रोज़ानो रसूलुल्लाह जो दीदार थींदो। हिकिड़ी रात गुज़री वई, दीदार कोन थियो, ॿी रात गुज़री वई, दीदार कोन थियो, टी रात गुज़री वई, दीदार कोन थियो। रोज़ दीदार करण वारे खे नागो जो पइजी वियो त ॾाढो परेशान थियो आहे। 3 ॾिहाड़ा रोंदो रहियो आहे, ॾींहं जो रोईंदो रहे, रात जो ॻिचीअ में गारो विझी मदीने वारे साईं ॾे मोकिले चवंदो, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। ॾाढे चओ, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह। दोस्तों, अज़ीज़ो, मुसलमान भाइरो, सारी रात रोईंदो रहियो। 3 रातनि खां बाद में मौलाना साहब फरमाइनि पिया, भाग खुलियो, क़िस्मत खुली, नसीब वरी पया, हबीबन दीदार करायो। पर छा थो ॾिसां, हिकिड़े पासे नबी पाक जे इमाम हसन आ, ॿिए पासे इमाम हुसैन आ, विच ते हबीबन करीमन जी ज़ात आ, पर ख़ामोश आहिनि, ॻाल्हाइनि कोन था पिया। हज़रत इमाम हसन साईं चई रहियो आहे, ओ नाना सोहणा, चे जीव मुंहिंजा प्यारा हसन, चे हे मोहम्मद हाशिम तुंहिंजो आशिक़ बि सॾाईंदो थी, वहाबिन जे मजलिस बि वेंदो थी। नाना साईं, मोहम्मद हाशिम तुंहिंजो आशिक़ बि सॾावई थो, ऐं वरी वहाबिन जे जलसन में बि वञई थो पियो। सरकार फरमायो, इहो ई सबब आहे जो असां हिनखे 3 रातियूं दीदार कोन करायो आहे, पर हिन ॾाढो सतायो आहे, ॾाढो सलातूं पढ़ी फरियादूं कयूं अथई। त हज़रत मौलाना साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हिकिड़े पासे इमाम हसन इहा ॻाल्हि कई आहे, ॿिए पासे सोणे हुसैन चयो आहे, ओ नाना, मां तोखे सिफारिश थो कयां त मोहम्मद हाशिम खे माफ़ी ॾे। ॿीहर ईअं कोन कंदो, माफ़ी मिलेसि, ॿीहर ईअं कोन कंदो। मुझे प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरकात रहमतल लिल आलमीन शफीउल मुज़निबीन, मुझे प्यारे नबी करीम जी ज़ात बाबरकात कंहिंखे ॾोरा पोइ बि कोन ॾींदा आहिनि, पर हुन जे ॻाल्हि खे रुगो सबक़ ॾियणो हो, हुनखे रुगो तवजो ॾियारणो हो। हबीबन करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, मुंहिंजा प्यारा शहज़ादा हुसैन, जेकॾहिं तूं सिफारिश थो करीं त आइंदा वाइदो करे त कंहिं वहाबीअ जी महफ़िल में कोन वींदो त मां मोहम्मद करीम माफ़ थो कयां।
साईं फरमाइनि था मोहम्मद हाशिम त मूंखे रोअण अची वियो, हबीबनि जे क़दमनि ते किरी अर्ज़ु कयुमि या रसूल अल्लाह मूंखे ग़लती थी आहे, मूंखे माफ़ी मिले, आइंदा मां त न वेंदुसि पर पंहिंजे सतनि पीढ़ियुनि खे बि नसीहत करे वेंदुसि। हबीबनि करीमनि फरमाए मोहम्मद हाशिम तूं ओॾे न वेंदे त तूं असां खां परे बि कोन आहे, असां तोसां गॾु आहियूं। ओ मुंहिंजा अदा बुज़ुर्ग फरमाए थो मां जागी पुसि, मुंहिंजी अखि खुली वई, मुंहिंजी सॼी जान पघर में हुजे, पर मुंहिंजे कमरे में अहिड़ी ख़ुशबू हुई जो महीनो गुज़रियो मुंहिंजे कमरे मां ख़ुशबू ई कान वई। जय सैर सां साजन हलियो से सैर सब सुरहाथ या मां भया मण मुश्क जा ऐं अतरहारी दो वयो। जंहिं जाइ ते मुंहिंजे प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरका जी रहमत वारी नज़र थींदी आहे, हबीब करीम जी ज़ात मलिक खे ख्वाब में ज़ारत कराइनि, उहा सची हूंदी आहे। मन रआनी फिल मनाम फकअन्नमा रआनी फिल यक़ज़ा। हबीब फरमाए था जेको मुंहिंजो ख्वाब में दीदार कंदो आहे उहो गोया मूंखे जाॻंदे ॾिसी रहियो आहे। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ इन ॻाल्हि मां सबक़ हासिल कजां, हेॾो अहलुल्लाह आहे, हेॾो वॾो आलिम आहे, पर ॿिए कंहिं मक़सद लाइ कोन वियो आहे, इल्म वारो हो, इल्म जे करे ॿुधण वियो आहे त हबीब नाराज़ थी पिया, तोखे त का ख़बर कान्हे का, जिथे वेंदो आहे ॿुधी ईंदो आहे छा चवंदो आहे यार चयऊं सच पे, वीचारनि चयो सच पे, क़ुरान पे पढ़ियूं, हदीस पे पढ़ियूं, ॻाल्हियूं यार सचियूं कयईं। ख़ुदा जो कसम आहे जंहिं बद मज़हब जी ॻाल्हि खे रुॻो एतिरो चयो त सच पे चयईं हुनजी ज़ाल खे तलाक, हुनजो ईमान हलियो वियो, हुनखे ईमान जी तजदीद करणी पवंदी, हुनखे पंहिंजो दुबारो निकाह पढ़ाइणो पवंदो, छो त रज़ा उल कुफ्र कुफ्रुन उलमाए इस्लाम जी फतवा आहे त कुफ्र जे मथां राज़ी रहण बि कुफ्र आहे, जेको कुफ्र जे मथां राज़ी थी पियो गोया उन बि कुफ्र जो कमु करे वरितो आहे। जेतिरा बि बद मज़हब आहिनि मुंहिंजे मुर्शिद पीरान पीर रहमतुल्लाह जी फतवा आहे त अहले सुन्नत वल जमात खां सवाइ ॿिया सभु मज़हब काफ़रनि जा मज़हब आहिनि। पीराना पीर खे मञींदो आहे कोन मञींदो आहे, गौसल आज़म खे मञींदो आहे अलाए न, जेके नथा मञनि तन खे पीराना पीर त्रियूं खोड़ाए छॾियूं आहिनि। आहे या न आहे मञिजो मतां ॾुखिया जो पीरीअ में, ख़ुदा शल हिदायत नसीब करे। हज़रत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शहबाज लामकानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जी फतवा है, पाण फरमाए था सुन्नत वल जमात खां सवाइ ॿिया सभु फ़िरका काफ़िर। अब्दुल रहीम ते इल्ज़ाम हणी सघी थो, हज़रत मौलाना हाजी मोहम्मद इदरीस ते इल्ज़ाम हणी सघी थो, साईं मौलाना बदरुद्दीन साहब ते कावड़ करे सघी थो, हाफ़िज़ साहब ते कावड़ करे सघी थो त इहे फतवाऊं लॻाइनि था पिया, पर मुंहिंजा असां जे फतवा खे छॾे ॾे उन पीर जी फतवा वठ जेको पीरनि जो बि पीर आहे। मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर नया वाड़े महेसर। मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया। मञो था न पीरान पीर खे, छो न मञूंसि, हज़रत अलीअ जी औलाद आहे। अॼु कंहिंजो जलसो आहे अलीअ जे बचड़नि जो आहे, सोणे हुसैन जो, हा न साईं, जे हुसैन जो आहे त असां हसन बि कोन विसारियो आहे। हुसैन नंढो आहे त हसन वॾो आहे, शेरे ख़ुदा जो पगदार पुट हज़रत इमाम हसन आहे। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, हिकिड़ो भाउ असांजे लाइ हिकिड़ी अख्या त ॿियो असांजे लाइ ॿी अख्या। हबीब जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदा अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहलिल जन्नह। मुंहिंजो प्यारो हसन ऐं मुंहिंजो प्यारो हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार। असां सुन्नी त ॿिन्ही खे मञींदा आहियूं। हे अहल बैत जे मुहबत जी दावा करण वारा, कारण कपिड़नि पाइण वारा, महरम जा ॾिहाड़ा पाण खे मोचड़नि हणण वारा, कॾहिं मुजादा भुलिजी इमाम हसन जो नालो वरितो अथनि? छो न? हक़ीक़त में माण्हुनि जे थुकुनि खां
इमाम हसन जी ज़बान सां गिला कोन था कनि, वरन हिननि जे अक़ीदे मुताबिक़, शीयनि जे अक़ीदे मुताबिक़ इमाम हसन बि गुमराह हुआ। तव्हांखे इन्हनि जे किताबनि मां साबित करे ॾेखारियां, इन्हनि जे किताबनि लिखियो आहे त माअज़ल्ला इमाम हसन खे गुमराह चवनि था पिया, पर रुॻो दुनिया जे सुकुन खां त मथां दुनिया चवे त अलीअ जे बचे जी गिला था कनि पिया, फातिमतु ज़हरा जे बचे जी गिला था कनि पिया, आल बैत तहार जी गिला था कनि। हे ज़ाहिरी तरह सां इमाम हसन जो कॾहिं ॾींहुं मल्हायो त न यादि अथव कॾहिं? छो छा इमाम हसन अली साईं जो बचो न आहे? मीरा शाह मदद कर मुहियदीन मिली, आही अब्दुल लतीफ जो तू वसीलो ऐं वली, हसनी पीर हली अची कर का माड़ मुरीदत। हज़रत पीरान पीर कंहिंजी औलाद आहे, हसन जी चौक जी औलाद आहे, ॾाढे चौक जी औलाद आहे। हाणे हसन वरी कंहिंजी अब्द मीरा शाह मदद कर अची औखी वेरा, लिल्लाह लग लतीफ चवे भर पाज़ीअ ॾे पेर, औलाद अली शेर कर का माड़ मुरीदत। सोनो हसन कंहिंजी औलाद आहे, चो शेरे ख़ुदा जी, ॾाढे जो कंहिंजी औलाद आहे, ख़ातून जन्नत जो न खीर पीतो आहे। हज़रत अली उल मुर्तज़ा जे अखियुनि जो ठारा मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात खे प्यारो आहे। शहज़ादा ॿई, हिकिड़ो 8 साल जो आहे, ॿियो 9 सालनि जो आहे। नबी करीम जी दरबार में आया, मदीने जे ॿारनि खे रांदि खेॾंदे ॾिठो अथनि। उहा रांदि ॾिसी पाण नाने साईं खे चवनि था, या रसूल अल्लाह, ओ असांजा प्यारा नाना, अॼु मदीने जा ॿार पाण में कुश्ती रांदि खेॾी रहिया हुआ, उन्हनि खे माइटनि इनाम पे ॾिना। अॼु असां ॿई भाउरतों जे आॾो कुश्ती था खेॾूं, जेको ॾाढो थिए तंहिंखे मिठड़ा मोहम्मद करीम तूं इनाम ॾे। पाण फरमायो त ईअं इनाम थोरो मिलंदो, फातिमतु ज़हरा खे वठी अचो, अलीअ खे बि वठी अचो, मां बि वेहां, पोइ तव्हांजी कुश्ती ॾिसूं, पोइ इनाम ॾींदासीं तव्हांखे। अबो आयो आहे, अम्मा आई आहे, ख़ुदा जो कसम आहे हुसैन जे अबे जहिड़ो कंहिंजो अबो आहे, उनजे अम्मा जहिड़ी कंहिंजी अमड़ आहे। नबी करीम जा ॿई शहज़ादा हबीब जे ख़िदमत में हल, ॿई पाण में कुश्ती रांदि खेॾनि था। मुंहिंजा प्यारा भाउ, दस्तूर हूंदो आहे, 2 मल विढ़ंदा आहिनि, पोइ जेको जंहिं मल खे चाहींदो आहे उनखे चवंदा फलाणा वारो कर, चइबो आहे न भाउ। जेको जंहिंजे पार्टी वारो हूंदो, ॿिया वरी हुनखे चवण वारो कर, जाठो हणजा। असांजे ॻोठ में हिकिड़े मुस्लमान जी ओड जी थी पई मल रांदि, सम्झो था आहे न, ओड हिंदू ओड, मुस्लमान जी ओड जो विढ़िया, थोड़ा मोड़ा सोड़ा ज़ोर ॾिनऊं, ऐं वरी मुस्लमान वारो पटिस, वारो पटे अची तो वरी घुमाए, त हुन जा जेके ओड बीठा हा, ओड उहे पिया चवनि जाठा पकाड़ू, जाठा पकाड़ू, जाठा पकाड़ू, सम्झो था न साईं, भला जाठो हणीसि, त उहो घुमे बि पियो, चवे पियो अरे पेर ई न खुपाड़ू त जाठा काथो पकाड़ू, पेर ई नथो खुपे त जाठो किथो पकाड़ू। इहो कानून हूंदो आहे त जेको जंहिं मल्ह खे पहलवान खे चाहींदो आहे त उनजो नालो वठी चवंदो आहे हिमथ कर, वारो कर, आयो आयो, ईअं थींदो आहे न भाउ। त ॿई शहज़ादा जो पाण में रांदि खेॾण लॻा, त मदीने जो सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इमाम हसन जो नालो वठी फरमाइनि था, ओ बचड़ा हसन ख़्याल कजां, हिमथ कजां, वठ हसन वठ, हिमथ कर, हिमथ कर। इमाम हसन जो नालो वठी ख़ातून जन्नत थी चवे, या रसूल अल्लाह, हुसैन नंढड़ो आहे, उमिरि में नंढो आहे, हू न खां उमिरि में वॾो आहे, अव्हां त हिमथ नंढे खे ॾियारियो, चवणु तव्हांखे नंढे खे खपे हा, पर तव्हां त वॾे खे पिया चओ पिया, मूंखे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। ग़ैब दान नबी सो फरमाए, ओ फातिमतु ज़हरा, मां तोखे छा ॿुधायां। ॿई शहज़ादा जमल पाण में खेॾी रहिया हुआ त हज़रत जिब्रील अमीन हुसैन खे पियो चए, हुसैन वारो कर, वारो कर। पोइ जिब्रील जॾहिं हुसैन जे पासे आ त मां मोहम्मद चयो त मां वरी हसन जो पासो झलियां। मुंहिंजे महबूब जा ॿई अखियुनि जा ठार आहिनि, अहले सुन्नत जा ॿई इमाम आहिनि, चओ अहले सुन्नत जा ॿई
असांजा पेशवा हन, असांजा मुर्शिद हन, असांजा रहबर हन। असां अहले सुन्नत वाल खे त वधीक ख़ुशी आहे जो पीरान पीर रहमतुल्लाह अलैह औलादी सोरे इमाम हसन साईं जी आहे। अल्हम्दुलिल्लाह चओ सुम्मा अल्हम्दुलिल्लाह जो रब करीम जी ज़ात बाबरकात असां किनी गुलनि जी निस्बत ऐं मोहब्बत नसीब फरमाई आहे। त मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, अक़ीदो पंहिंजो दुरुस्त बणाइजा, ईमान पंहिंजो मज़बूत कजा, इमामनि जे गिलाखोर वटि न वञिजा, सहाबा जे गिलाखोर वटि न वञिजा, नबी करीम जे गिलाखोर जी महफ़िल में न वञिजा, मता अल्लाह जे रसूल जी ज़ात नाराज़ थी पवई, ॿई जहान हलिया वञणी, कुझु न बचंदी। त जेकॾहिं तोजे मथां लाज़िम आहे, फर्ज़ आहे त पंहिंजे मज़हब जी गैरत धार, काफ़र खे काफ़र चइबो, ईमान वारे खे ईमान वारो चइबो। दुरूद पर तमाम ते ॻाल्हि कयल आहियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हसनैन करीमैन प्यारा अथव या पैसा प्यारा अथव? जर के हसनैन प्यारा सो हथ मथे करे पक, पैसा त प्यारा कोन अथव न। असां अहले सुन्नत वल जमात जे मथां असांजे मोहतरम मुकर्रम मुअज़्ज़म हज़रत मौलाना अलहाज मोहम्मद इदरीस एहसान कयो आहे जो हसनैन करीमैन जे सीरत मुतअल्लिक़ हिकिड़ो किताब हाणे ताज़ो लिखियो अथसि। अहिड़ो प्यारो किताब आहे, अहिड़ो प्यारो किताब आहे जो दिलि चवंदी आहे त माण्हू 24 कलाक अखियुनि ॼाणो रखियो वेठो हुजे। नबी जे बचड़नि जी सिफ़त सदा पढ़े ख़बर पवेसि त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचनि जो छा शान आहे, छा हसन जो शान आहे, छा हुसैन जो शान आहे। हसन हुसैन जे शान जे बारे में अल्लाह जो क़ुरान छा थो चवे, हदीस छा थी चवे, असहाब नबीअ जा छा था चवनि पिया, औलियाए उम्मत जो कहिड़ो फ़ैसिलो आहे, सोणे हसन सोणे हुसैन जो कहिड़ी शान आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, तूं मुस्लमान आहे जे ॾोकड़ा थी त ख़ाली न वञजा, हथ मथे खयो थी त मूंखे हसनैन प्यारा आहिनि। अॼु खीसे मां पैसा खपा, ही किताब वठी पाण बि पढ़, बचनि खे बि पढ़ा। मुंहिंजो किताब कोन्हे, तुंहिंजो किताब कोन्हे, सोणनि हसनैन करीमैन जो किताब आहे। पंहिंजे अक़ीदे खे बि दुरुस्त बणाए। 2-3 किताब आहिनि, हेॾे जलसे मजाई गंढ ख़तमु हुजणु खपे, ख़ाली किताब वापसि न वञे। ही तालिब तव्हां वटि ईंदो, सभु वठो। हज़रत हसन ऐं हुसैन जो शान ॿुधो, ख़ुदा ताला तव्हां ते राज़ी, मोहम्मद करीम जी ज़ात तव्हां ते राज़ी थींदी। बाबा लही पोइ मैदान में ॾिसो जो हुसैन जे हुबदारनि जो शान केतिरो आहे। सलात मुंहिंजे मिशरे महबूब मोहम्मद करीम ते पढ़ंदा हलियो। सलात 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 हलास। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। ॾोकड़नि जो वारो आयो आहे त सलात ढरी थी वई आहे। ॾाढे ॾाढे मोहब्बत। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। हीअ वरी 2 कैसेटूं आहिनि शहादत हुसैन जे मौज़ूअ ते, हे वरी मुंहिंजूं भरलूं आहिनि। पर साल मुंहिंजो जलसो थियो हो नाज़ बाग काज़ी अहमद जे जामिया मस्जिद में, उते असांजे दोस्तनि रिकॉर्ड कई आहे पूरो शहादत जो मुकम्मिल हिन में तफ़सील आहे। अजीब नओं अंदाज़ आहे। अल्लाह ताला शल तव्हांखे तौफ़ीक़ नसीब फरमाए। इहे कैसेटूं बि ख़रीद कयो, ॿुधो त जीअं तव्हांजो ईमान ताज़ो थिए। दुरूद मुंहिंजे मदीने वारे साईं ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व सल्लम। बाबा ॿुधंदो या थकिजी पिया हो? सलात बुलंद आवाज़ सां पढ़, तमार्ज़ कंदो हलां। हाणे हिकिड़ो मसइलो मूंखे ॿुधायो त पोइ अॻिते हलूं। अल्लाह ताला फरमायो, या अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनू बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। छा इन आयत करीमा जो तफ़सीर हज़रत हुसैन खे मालूम हुयो या न? तुंहिंजी अम्मा चवंदी अलाह कंदो, वॾड़ो थींदे, आढड़ो थींदे, ॿुढड़ो थींदे, आफिसर थींदे, वॾेरो थींदे, ख़ुदा कंदो भाग वारो थींदे। अम्मा दुआ कंदी आहे न, झोलीअ ते वेहारे लोली ॾींदी आहे। पर वाह हुसैन, तुंहिंजो शान जो तुंहिंजो शान ई निरालो आहे। तोखे झोली नसीब थी आहे त फातिमत ज़हरा जी, ऐं तोखे लोली मिली आहे त अल्लाह जे क़ुरान मजीद जी। ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा इल्ला
तज़किरतन लिमन यख्शा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जे कुरान पाक जी तिलावत हलंदी रहे थी। अम्मा साईं जे हथ में जंड मुबारक आ, बे हथ मुबारक सां गारे में मुजादा दाना पई विझे। हुसैन ऐं हसन ॿई झोलीअ में पया हल ऐं ज़ुबान ते फातिमत ज़हरा खे अल्लाह जो क़ुरान जारी आ। अदा जे बकरे ॿारड़े खे ॼम देई अम्मा जे ज़ुबान खां अल्लाह जे क़ुरान जी लोली मिलंदी। सच ॿुधा तंहिंखां क़ुरान विसरंदो? ॾाढे त ॻाल्हाए। हिकिड़ो मिसाल मूंखे यादि आयो आहे, उहो मां तोखे ॿुधाए। मां इन ॻाल्हि ते वरी मोटी थो अचां। असांजे हिन देरे गाज़ी खान वारे इलाइक़े खां थोरो अॻिते हिकिड़ो ॻोठु आहे जंहिंजो नालो आहे शोरकोट शरीफ़। शोरकोट ॿुधो अथव न? उन शोरकोट जे शहर में हिकिड़ो अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आहे। शहर खां थोरो ॿाहिरि बुज़ुर्ग जी मज़ार आहे, जंहिंजो लक़ब आहे हज़रत सुल्तानुल आरफीन। मशहूर आहे हज़रत सुल्तान बाहू। कहिड़ो लक़ब अथसि सदा? सुल्तान। ॾाढे चओ सुल्तान बाहू। क़ादरी सिलसिले जो बुज़ुर्ग आहे। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि सां निस्बत रखंदड़ आहे। दोस्त अजीजो फ़कीरी हाल आहे, दरवेशी हाल आहे। हज़रत सुल्तान आरफीन सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैहि सां जमात गॾा 50-60 फ़कीर देरे गाज़ी खान खां थोरो औरते रस्ते सां पियो वञे। हिकिड़ी माई आहे, कुराड़ी आहे, रनज़ाल आहे। हुनजी 6 महीने जी हुनजे घर में न्याणी आहे। उन माईअ जो फ़कीरनि जी जमात ॾिठी। माई सुञाणे कान पई, पर दिलि में सोचई आहिनि अल्लाह अल्लाह करण वारा। अल्लाह वारा परे खां पधरा ईअं न था जेके ख़ुदा जो ज़िक्र फ़िक्र कंदा आहिनि। उन ज़िक्र करण वारनि जी शकिल सूरत परे खां निराली हूंदी आहे। जबल सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैहि जे जमात जे मथां उन कुराड़ीअ जी नज़र पई आहे। अॻिते वधी आई आहे। हज़रत सुल्तान आरफीन रहमतुल्लाह अलैहि खे अर्ज़ थी करे, ओ अल्लाह जा बांधना, अॼु मुंहिंजी दिलि थी चवे त मां तुंहिंजी बि ख़िदमत कयां, त तुंहिंजे जमात जी बि ख़िदमत कयां। महिरबानी करे मुंहिंजे आस्थाने ते हलो, ग़रीबाणी झुकीअ में हलो। मुंहिंजो पाणीअ जो वटड़ो पियो त मुंहिंजे लाइ चङो भाॻ थी पवंदो। अलाह बि राज़ी त अलाह जो रसूल बि राज़ी थी पवंदो। अल्लाह जा बाना कंहिंखे रंज न कंदा आहिनि। सुल्तान आरफी रहमतुल्लाह अलैहि माईअ खे चयो त कुराड़ी, तुंहिंजी दावत क़बूल आहे, पर शर्त हिकिड़ो आहे। कहिड़ो शर्त आहे? चई शर्त इहो आहे त तुंहिंजी दावत क़बूल आहे, मानी तूं पचाए, ॻोड़ तूं रध, असांखे खाराए, पर मानीअ जे अटे जो ख़र्च असांजो, ॻोड़ जो ख़र्च बि असांजो। तूं रन ज़ाला, तोखां ख़र्च कोन कराईंदासीं। बाक़ी एतिरो आहे त तूं ख़िदमत करे पचाए खाराए, ख़ुदा तुंहिंजी ख़िदमत बि क़बूल फरमाईंदो। माई चयोसि ठीकु आहे, तव्हांजी मर्ज़ी। हज़रत सुल्तान आरफी रहमतुल्लाह अलैहि फ़कीरनि खे चयो बा तूं कुनो धो, ॿिए खे चई पाणी भरे आ, टे खे चई काठियूं खणी आ। इहे फ़कीरनि कम खे सोढ़ो कयो आहे। माई अटो ॻोहे मानी पचाइण शुरू करे ॾिनी आहे। हाणे 50 माण्हूअ जी जमल मानी पचे, माई पानी पचाइण में तयार आहे। उन माईअ जी छोकिरी जेका 6 महीननि जी आहे, उहा पींघे में पई आहे, ॿार आहे। आख़िर ॿार थोरी देरि खां पोइ माउ जे कच्छ खां ॿाहिरि रोअण शुरू कयो आहे। जमल ॿार रोअण शुरू कयो, उहा कुराड़ी हज़रत सुल्तान आरफीन खे चए, ओ फ़कीर, मुंहिंजे छोकिरीअ जे पींघे खे लोॾो ॾे, मुंहिंजे न्याणीअ जे पींघड़े खे लोॾो ॾे। अल्लाह जे वलीअ चयो, हाओ अम्मा। पींघे जे डोरीअ में हथ विझी सुल्तान आरफीन सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैहि चवनि था, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह
जे वली लोडो ॾिनो आहे, ॿ टे दफ़ा ज़िक्र जूं ज़रबूं हयूं हल। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, अल्लाह जे वलीअ जे ज़ुबान जो असर आहे। उहा 6 महीने जी छोकिरी ॿिए टे लोॾे खां छोकिरी शुरू थी वई, चए पई ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। माईअ जी ॿार जी मां हैरान थी वई आहे। हे त साईं 6 महीने जी छोकिरी आहे। सुल्तान लारफीन रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था 6 महीना उमिरि आहे, जेकॾहिं हिकिड़े महीने जी हुजे हा त फ़क़ीर जे लोॾे सां उहा बि ज़िक्र शुरू करे छॾे हा। ख़ुदा पाक जो कसम आहे, अल्लाह जे वलीअ हुनखे पींघे में 6 महीने जे उमिरि में लोली ज़िक्र जी ॾिनी आहे। उहा छोकिरी जेतिरो वक़्तु जहिड़ी आहे, जवान थी आहे, बालिग़ थी आहे, शादीशुदा थी आहे, बचड़नि ॿारनि वारी थी आहे, पर ज़िक्र हुन बंदि कोन कयो। उहा माई वक़्त जी वली आहे, बणिजी वई 7 लखनि जे तादाद में हुन जा मुरीद पैदा थी विया। जिथे बि वेंदी हुई हुन जे ज़िक्र जी लोली लॻंदी हुई। ऐं मुंहिंजा अदा हुन जे मुरीदनि जे ज़ुबान ते बि 24 कलाक ख़ुदा जे ज़िक्र जी लोली हूंदी हुई। जे सुल्तान आरफीन सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह 6 महीने जे छोकिरीअ खे पींघे में लोॾो ॾेई ला इलाहा इल्लल्लाह जो सबक़ ॾियारे, जेका मरदी घड़ी ताईं न विसारे। रब जो कसम आहे, जे हुसैन फातिमत ज़हरा जे झोली में हुजे ऐं उनखे अल्लाह जे क़ुरान जी लोली ॾे, यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम। ओ हुसैन जिंदा हो तभी अल्लाह जो कुरान पे पढ़ई। करबला में उजारो बुखारो आयो आहे तब अल्लाह जो कुरान पे पढ़ई। पर जमल सिर धड़ खां धार थी वियो आहे, सिर नेज़े ते आहे, यज़ीद जे तरफ़ सिर वञी रहियो आहे, तब हुसैन जे ज़ुबान ते अल्लाह जो कुरान जारी आहे। हज़रत हुसैन जहिड़ो को दुनिया में हाफ़िज़ कोन्हे। हाफ़िज़ जेकॾहिं 6 महीना दौर न करे तो कुरान विसरी वञेसि, मुसलो हिकु बि छॾे ॾे त कुरान विसरी वञेसि। पर हज़रत हुसैन आली मक़ाम उहो आहे जो सिर वटिजी वियो आहे, पर सोणे हुसैन आली मक़ाम जे पाक ज़बान जे मथां अल्लाह जो कुरान जारी आहे। दुनिया ॾिठो रस्तनि मां, ॻोठनि मां, शहरनि मां, जिथां बि इहो हुसैनी काफ़िलो वियो पियो त अल्लाह जे कुरान जो लोलियूं लॻियूं पियो। हिकिड़ो मसइलो आहे जेको तव्हांखे ज़रूरी ॿुधायां, ख़ुदा जे वास्ते यादि कजो, तव्हांजे कम जो मसइलो आहे। मसइलो ही आहे त आम तरह सां माण्हुनि खे चयो वेंदो आहे, आखे हुसैन को शहीद मौलवी किताब कुरान दे कारी है, हाफिज है, आलिम है, मौलवी है, नमाजी है, तहज्जुद गुजार है, दाढ़ी वाले है, हुसैन दे कातिल। तूं वरी चवंदो आहे यार हाओ हाफिज मौलवी कारी हाफिज हाजी नमाजी तहज्जुद गुजार हुसैन जा कातिल हुया ई। अबा हुसैन तव्हां असांजो मुर्शिद आहे न, ॾाढे त ॻाल्हायो। पोइ जेकॾहिं तुंहिंजे मुर्शिद खे को ॻाल्हाए तुंहिंजी गैरत गवारा कंदी उन सां ॻाल्हाईंदे न। मुर्शिद जी तरफ़ को मेरी नज़र खणी ॾिसे त गैरतमंद मुरीद कॾहिं बि हुन सां वरी सह न ईंदो। तूं मुंहिंजे मुर्शिद सां नफ़रत थो करीं, तंहिं करे मुंहिंजो तोसां को वास्तो ई कोन्हे को। ईअं आहे या न आहे? पोइ मां सम्झां थो जेको मौलवियुनि खां तूं बेज़ार थियो आहे, हाफ़िज़नि खां बेज़ार थियो आहे, कारनि खां बेज़ार थियो आहे, इन्हीअ जे करे थियो आहे जो तुंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि वेहिजी वई आहे त हुसैन खे मारियो ई मौलवियुनि कारनि ऐं हाफ़िज़नि हो। सच ॿुधा, हिते हज़ारनि जे तादाद में क़ुरान ॿुधण आया आहियो, आलिमनि जी तक़रीर ॿुधण आया हो। इन्हनि हज़ारनि मां अवामा केतिरा माण्हू आहिनि जिन जा पुट मदरसे में क़ुरान था पढ़नि? हथ खणाया उन्हनि खे। जिन जी औलाद मदरसे में क़ुरान हदीस पढ़े थी, उहे तव्हांजे हिन जलसे में घणा ॼणा आहियो?
गंज माना 5-10 अफ़सोस मुसलमान हुजण त ईअं खपे हा त जेतिरा तव्हां मुसलमान आहियो अॼु हुसैन जो शान ॿुधण आया आहियो हर घर मां अव्हां जो हिकिड़ो हिकिड़ो बच्चो मदरसे जे हवाले हुजे हा। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था तालिबुल इल्म जॾहिं घर खां निकिरी मदरसे ॾे इल्म जी तलब जे लाइ ईंदो आहे त अल्लाह ताला रहमत जे मलाइकनि खे हुकुम फरमाईंदो आहे इन जे पेरनि जे हेठां पंहिंजा नूरानी पर विछायो। छाजे लाइ त इहो तालिबुल इल्म अल्लाह जे क़ुरान ऐं मिठड़े महबूब मुहम्मद मुस्तफ़ा जे हदीस पढ़ण जे लाइ थो वञे। ऐं नबी पाक इहे बि फरमायो आहे जेकॾहिं हो तालिबुल इल्म इल्म जी तलब कंदे कंदे इल्म पूरे करण खां अॻु में ख़ुदा न ख़ास्ता गुज़ारे वञे त नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था त क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला उन तालिब खे शहीदनि में उथारींदो। पर जंहिंजो औलाद आलिम बाअमल थी वञे क़ुरान जो हाफ़िज़ थी वञे उन जे वालिदैन खे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला हिकिड़ो नूरानी ताज पाराईंदो। उन ताज जी रोशनी सिज खां चंड खां वधीक हूंदी। माण्हू पुछंदा या अल्लाह इहो कहिड़ो नबी आहे जंहिंखे ताज पारायो थी जंहिंजी रोशनी सिज चंड खे मारे वई आहे। अल्लाह ताला फरमाईंदो नबी न आहे मौला को वली आहे। अल्लाह ताला चवंदो वली न आहे। मौला को आलिम आहे। अल्लाह ताला चवंदो आलिम न आहे। मौला को केरु आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदो मुंहिंजे प्यारे हबीब मुहम्मद करीम जे उम्मत जो गुनहगार फरदा मां इन खे ताज इन जे करे पारायो आहे जो इन पंहिंजे बच्चे खे क़ुरान करीम जी तालीम ॾियारी ही। जेको पंहिंजी औलाद खे क़ुरान जी तालीम ॾियारींदो मां रब उन खे क़यामत में नूरानी ताज पाराईंदो आहियां। पंहिंजे ईमान सां फ़ैसिलो कर त जंहिंखे नूरानी ताज क़यामत में पाराइजे उन जी बेइज़्ती करे ख़ुदा हुनखे दोज़ख ॾे मोकिलींदो। ॾाढे त ॻाल्हायो यार चओ था त सुबुह ताईं ॿुधंदासीं पर ॾई वठी बीठा हो ॻाल्हाए त कोन था सघो। ॾाढे चओ ॾाढे वर्दी ॾियो भाउ जंहिंखे नूरानी ताज मिलंदो सो दोज़ख में वेंदो कतई न वेंदो। जंहिंखे रब इज़त जो ताज पाराईंदो तंहिंखे जन्नत में मोकिलींदो दोज़ख ॾे कोन मोकिलींदो। जे अबो अम्मा जन्नत में वेंदा त जेको ख़ुदि क़ुरान पढ़े थो उनजो केॾो वॾो मक़ाम हूंदो। क़यामत जे ॾिहाड़े ईअं बि थींदो अल्लाह ताला नमाज़नि खे चवंदो ऐं नमाज़ियो जन्नत जो दर खुलियो पियो अथव ऐं हाजियो जन्नत जो दर खुलियो पियो अथव ऐं जहाद करण वारो जन्नत जो दर खुलियो पियो अथव। वञो तव्हां जन्नत जे दरवाज़े ते हलिया वञो अव्हांखे रुकावट कान्हे का। पर आलिमनि खे ऐं हाफ़िज़नि खे ख़ुदा ताला जन्नत जे दर ते बीहारींदो अंदरि न छॾींदो। अर्ज़ कंदा मौला हे हाजी वया हे नमाज़ी वया हे तहजुद गुज़ार वया हे सभु वया असांखे ॿाहिरि छो बीहारियो थी? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो अव्हांखे मां इन जे करे बीहारियो आहे तव्हां जन्नत जे दर ते बीही सिफारिश कंदा वञो जंहिंजो नालो खणंदा वेंदो मां उनखे जन्नत में रवानो कंदो वेंदुसि। अव्हां हलिया वेंदो त पोइ सिफारिश केरु कंदो? शफ़ात कुबरा त रसूलुल्लाह जी आहे पर शफ़ात सुग़रा आलिम बि कंदा हाफ़िज़ बि कंदा। एॾो वॾो मक़ाम आहे उलमा किराम जो। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ एॾी वॾी नेमत आहे हुजणु त ईअं खपे जो हर मुस्लमान जे घर में हा नेमत हुजे हा। जेकॾहिं आउं आलिम न हुजां हा अल्हम्दुलिल्लाह व अम्मा बिनिअमत रब्बिक फहदिस तो अर्ज़ थो कयां त अवी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हा अवी मूंखे घुरायो हा अवी मुंहिंजो इंतज़ारु कयो हा। अव्हां इन इल्म ऐं क़ुरान जे लाइ वेठा हो जेको महबूब मुहम्मद करीम जे मथां अल्लाह ताला नाज़िल फरमायो आहे। जाहिल जे लाइ को बि न ईंदो आहे को बि इंतज़ारु कोन कंदो आहे। आलिमनि जे लाइ माण्हू ईंदा आहिनि आलिमनि खे ॿुधाईंदा आहिनि ऐं हक़ जो कलाम आलिम ई ॿुधाईंदा आहिनि। हुजणु त ईअं खपे हा त जेतिरा तुंहिंजा घर मुस्लमाननि जा आहियो हिते जेतिरा बि क़ुरान ॿुधण आया हो हर घर मां हिकिड़ो हिकिड़ो तालिब इल्म मदरसे में हुजे हा। ख़ुदा जे वास्ते मां तव्हांखे अपील थो कयां अहले सुन्नत वल जमात जे मदरसनि में पंहिंजी औलाद छॾियो अव्हांजी औलाद आलिम थे पढ़े इंशाअल्लाह या बद अक़ीदगी ख़तम थी वेंदी। इहे बद मज़हब पंहिंजे मौत पाण मरी वेंदा। अहले सुन्नत जो ख़ुदा ताला बोल बाला फरमाए छॾींदो। पर अव्हां पढ़ाईंदव कोन न हाफ़िज़नि ॾे वेंदव न आलिमनि ॾे वेंदव न मदरसनि ॾे वेंदव। अबा तूं त घणो ई शौक़ु करे पर माई बि छॾाईंदव। मां मारिया मतां छोरे खे मदरसे में छॾियो थी छो के मुल्ला मारींदा आहिनि। मास्तर कोन था मारण जो घटि बाहि चट
फी बि भरी, मुंहिंजा प्यारो ख़ुशामदियूं बि करी। नतीजो छा आहे त MA वारा MA पास जेके आहिनि न उहे बि बूट पालिश कंदा था वठनि पिया। ऐं मूंखे ख़ुदा जो कसम आहे, असांखे रोज़ माण्हू था चवनि, रोज़ साईं असांखे हाफ़िज़ खपे, असां घर ॾींदासीं, घर में बिजली आहे, सुई गैस आहे, 3000 रुपया पघार ॾींदासीं, इन खां अलावा घर जो सॼो ख़र्चु ॾींदासीं, लटा ॾींदासीं, कपिड़ा ॾींदासीं। असां ॾेई ॾेई हाफ़िज़ आलिम थकिजी पिया आहियूं। माण्हू अञा घुर था कनि, असां वटि माण्हू कोन्हे, किथां माण्हू ॾेई सघूं? सैमुल साहब आहे या न आहे? आलिम कंहिं बि जॻह ते बेरोज़गार कोन्हे को। अरे तुंहिंजा PhD वारा रेढ़ा पिया हलाइनि, गॾह गाॾा पिया हलाइनि, हमाली पिया कनि, मैट्रिक वारा ख़ुदा जो कसम तगारी पिया खणनि। जंहिं मुहम्मद मिठे जो इल्मु पढ़ियो आहे, ख़ुदा तंहिंखे कोन छॾियो आहे या न आहे? जेको नबी करीम जे दीन जी दामन वठंदो सो बुख मरंदो। तूं थो चवीं त बसि मूं वारो छोरो पढ़ंदो, सुभाणे इंजीनियर थी हवाई जहाज़ ते चढ़ंदो, मिलेसि खोती बि कान थी पई। ऐं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, तूं मुहम्मदी बेड़े में चढ़, इंशा अल्लाह ताला हो मुहम्मदी बेड़ो अल्लाह जे हुकुम सां तोखे मदीने पाक पहुचाए, जन्नतुल फिरदौस में पहुचाए छॾींदो। दुरूद मुंहिंजे आका मुहम्मद मिठे ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हल। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। रब जो कसम आहे, सोहणा साईं मशहूरनि वारा बि आलिम या न? साईं हज़रत हाफ़िज़ गुलाम सिद्दीक़ शादाद कोटी बि आलिम हा। सोने जतोई वारा साईं गुलाम उमर बि आलिम हा। रब पाक जो कसम आहे, साईं अमीरन वारा बुज़ुर्ग बि आलिम हा। पर मां तोखे अञा छा ॿुधायां, सोणो कलंदर शहबाज़ बि वक़्त जो आलिम हो, जय्यद आलिम हो। सिंध इलाक़े में उन बुज़ुर्ग जो किताब मौजूद आहे, जंहिं इल्म कलाम इल्म मंतिक़ जे किताब जे मथां हाशो लिखियो आहे, अरबी ज़ुबान में अहिड़ो लिखियो अथई जो अॼुकल्ह जा ॿोली उनखे सम्झी बि कोन था सघनि। पंहिंजे वक़्त जो जय्यद आलिम हो। तोखे त मवारनि सेखारियो आहे कि मुछूं बि कूड़ींदो हो, ॾाढ़ी बि कूड़ींदो हो, अल्फी पाईंदो हो, कड़ा कुंडा पाईंदो हो, चोटी छॾींदो हो, दमादम मस्त गलंदर ते अली दा पहला नंबर। तुंहिंजो खानो ख़राब जाहिलनि बेदीननि भंगियुनि ऐं चरसनि करे छॾियो आहे, जो तुंहिंजो होश हवास चरसनि वारे मोहबत में चरसी बणिजी वियो आहे। तोखे ख़बर न आहे, मूंखे ख़ुदा पाक जो कसम आहे, हज़रत कलंदर शहबाज़ जहिड़ो आलिम उन वक़्त में हुयो ई, क़ुरान जो हाफ़िज़ बि हो त आलिम बि हो। सिंध में क़ादरी सिलसिले जो सरवाण हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह, उहो बि पंहिंजे वक़्त जो जय्यद आलिम हो। मां तोखे कहिड़नि जा नाला ॿुधायां, हज़रत दाता गंज बख्श अली हजवेरी रहमतुल्लाह अलैह वक़्त जो जय्यद आलिम हो। इहे वक़्त जा आलिम हा। ख़ुदा पाक जो कसम, हज़रत पीर गफ़ारी ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़ार रहमतुल्लाह अलैह रामतपुर शरीफ़ वारा बि जय्यद आलिम हा। उन्हनि जा साहबज़ादा बि आलिम हा। जेतिरा बि ख़ुदा जा वली गुज़रिया थी, सभु ख़ुदा जे इल्म जा आलिम हा। छा हुया बाबा?